जॾहिं माण्हू हेकल मनु वेही वीचारे थो तॾहिं सवें ख़याल दिल ते दस्तक ॾियनि था। कॾहिं माण्हू माज़ी जे वर्कनि में गुम थी वञे थो, गुज़री वियल घड़ियुनि ते सोचींदो रहंदो आहे ऐं ज़िंदगीअ जे गुज़री वञण ते अफ़सोस बि कंदो रहे थो। पर वरी जॾहिं जनम ॾींहुं अचे थो त उन ॾींहं खे बहितरीन तरीक़े सां मल्हाइण जा प्रोग्राम तरतीब ॾिए थो। दोस्तनि तरफ़ां मिलियल जनम ॾींहं जे वाधायुनि खे खुली दिलि सां क़बूल करे थो ऐं दोस्तनि जी यादि करण ते ख़ुशि बि थिए थो। होॾां ज़िंदगी में हिकु साल पूरो थी वञण ते नथो सोचे। बहरहाल सोचण में कुछ भी वरणो ही ना है। असांखे ज़िंदगी में कामयाब थियण ऐं ज़िंदगी के सफलता बख्शण लाइ अणथक मेहनत ऐं कोशिश करणु घुर्जे ऐं ज़िंदगी में कामयाब थियण जे लाइ पाण पतोड़णु घुर्जे। कॾहिं असां हाल में गुम आहियूं, कॾहिं हाल जे अहवाल ते तिन लफ़्ज़नि जा तीर उलारे रहिया आहियूं, त कॾहिं हाल में ख़ुशि आहियूं त कॾहिं हाल खे मयार ॾींदे इहो चवंदे बि न आहियूं थका त अॼु जा ॾींहं तोखां त कल्ह को ॾींहुं बहितर हुयो। असां सां माज़ी जेको कयो इहो असांखे ख़बर आहे। अॼु जेको हाल आहे हली रहियो आहे, इहो हाल सुभाणे माज़ीअ में मदफ़ून थियणो आहे। जॾहिं अॼु जो ॾींहुं सुभाणे में बदिलजी वियो त इहो हीरो बणिजी पवंदो आहे। अलाए छो असां हाल मां ख़ुशि न आहियूं ऐं माज़ीअ खे बहितरीन सम्झूं था। इहा ॻाल्हि उन ॻाल्हि जी चिटी गवाही ॾेई रही आहे। अॼु जो ॾींहुं सुभाणे वारे ॾींहुं जहिड़ो न आहे। कल्ह जेके असांखे ख़ुशियूं कामयाबियूं कामरानियूं नसीब थी रहियूं हुयूं, इहे अॼु जे ॾींहं मां किथे नसीब आहिनि। उन ॻाल्हि में इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त कल्ह जो ॾींहुं अॼु जहिड़ो न आहे, अॼु सुभाणे जहिड़ो न आहे। जेको वक़्तु अचे पियो इहो असां लाइ तमामु वॾा इम्तिहान खणी अची रहियो आहे। असांखे अॻे खां बि वधीक महिनत ऐं जुस्तजू जी ज़रूरत आहे। असांखे कल्ह जेका 1000 जे नोट मां राहत मिली थिए, इहा अॼु असां 5000 जे नोटनि मां नथा पिराए सघूं। इहो सभु वक़्त जी तक़ाज़ा आहे। वक़्तु जीअं जीअं तब्दील थींदो पियो वञे, जीअं भितियुनि ते लॻल कैलेंडर तब्दील थींदा पिया वञनि, जीअं डायरियुनि जा वर्क काराइजंदा पिया वञनि, तीअं तीअं वक़्तु असांजी ज़रूरतनि सां गॾु असांजे तर्ज़ ज़िंदगीअ खे तब्दीली जे तेज़ ऐं बेलगाम घोड़े जे पुठीअ ते विहारे इहो